दुनिया बदलजी वई, हुकूमतूं बदलजी वियूं, उम्मीदवार बदलजी विया, बदलियो त न सिर्फ़ बदलियो ग़रीबनि जो नसीब। साॻिया लाटूं साॻिया चुग वारी कहाणी। खिपुर शहर जे महमद खान क्वार्टर कॉलोनी जे रहवासियुनि खे सदाईं नज़रअंदाज़ कयो वियो आहे। न रोड, न पानी, न ड्रेनेज सिस्टम। इलाइक़े वासियुनि मूजिबि चूंडुनि दौरान वॾा वॾा वचन कया वञनि था ऐं वॾियूं दवाऊं करे आसरा ॾिना वञनि था, लेकिन इलेक्शन खां पोइ केर बि पुछण वारो नाहे। हिननि जो चवणु आहे त असां फंक्शन लीग खे बि वोट ॾेई आज़मायो ऐं पीपल्स पार्टीअ खे बि वोट ॾेई आज़मायो, पर असांजी कंहिं बि सार न लधी। महमद खान क्वार्टर कॉलोनी जे रहवासियुनि फ़ैसिलो कयो आहे त हाणे वोट कंहिंखे बि न ॾिबो, वोट सिर्फ़ु उन उम्मीदवार खे ॾिबो जेको असां सां एग्रीमेंट करे लिखियत में असां सां वाइदो ऐं वचन कंदो त हू असांजे बुनियादी मसइलनि खे हल कराइण में पंहिंजो किरदारु अदा कंदा। इन सिलसिले में महमद खान क्वार्टर कॉलोनी जे रहवासियुनि लाइव न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त न नहर जो पानी, बरसाति जो पानी तमामु घणो गॾु थियल आहे। गलियूं आहिनि चेल जेतिरियूं हेठि आहिनि ऐं पाणी पीअण जो आहे कोन को। पाणी गटर नालो बि कोन्हे, रोड बि कोन्हे, रस्तो बि कोन्हे। अंदरि गलियुनि में त का बि शइ कोन्हे, न अस्पताल आहे, कंहिं बि शइ जो को सिस्टम आहे कोन को। वोट हर साल ईंदा आहिनि, वठी वेंदा आहिनि। हींअर बि असीं जेको पाणी घर में इस्तेमालु करियो था त फी घर 20,000 रुपया ख़र्चु करे थो। उन खां पोइ जेको आहे उहो बचनि जो पाणी, तॾहिं बि असां महीने खां पोइ जेको आहे वरी उन्हनि जी कोट कोटा कयूं, असांखे कुझु कोन मिलियो आहे। मसइला हल कंदो, असीं उन सां भाउ आहियूं, न त भले केरु बि हुजे हला करे ख़ुशि हुजे, असीं कमाए पंहिंजो खाऊं था। फैक्शन लीग के भी वोट ॾिना, पीपल्स पार्टी के भी वोट ॾिना, ॿिन्ही दूरी आज़माए वेठा आहियूं। का शइ कोन्हे असां वटि, का शइ। ॿारनि जे लाइ अस्पताल कोन्हे, ॿार मरनि था, मच्छरनि जो मसइलो, पाणी जो मसइलो, गलियुनि जो मसइलो, हर मसइलो असां वटि आहे। मसइलो साईं जडाडो चेयरमैन वटि बि वियासीं, साज़िया मरी वटि बि वियासीं, फैक्शन वारनि को बि मसइलो हलो साईं असांखे ठाराए ॾियनि, गलियूं ठाराए ॾियनि, पाणी जो मसइलो हल करे। ॻाल्हि इन अमर जी आहे त हितां जे रहवासियुनि जा बुनियादी मसइला हल करे खेनि सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि। कैमरामैन सैयद हुसैन बुखारी सां गॾु ख़ुसूसी रिपोर्टर परवेज़ बुखारी, लाइव न्यूज़ खिपरो। GDA पिसा पागारे पारां खिपरो लाइ नामज़द कयल उम्मीदवारनि PS 42 ते काज़ी शमसुद्दीन राजड़, NA 216 ते किशन चंद पारवाणे खे पंहिंजो क़ीमती वोट ॾेई कामयाबु कंदा। जंहिंजो इंतिख़ाबी निशान तारो आहे। तारे ते मुहर हणी सचाईअ जो सबूत ॾींदा। पारां फ़कीर हाजी मंठा राजड़, किंगरी मोटर्स, मीरपुर ख़ास। GDA पारां नामज़द कयल उम्मीदवार PS 42 काज़ी शमसुद्दीन राजड़, NA 216 ते किशन चंद पारवाणे खे 25 जुलाई ते पंहिंजो क़ीमती वोट ॾेई कामयाबु कंदा। ॿिन्ही अॻवाननि जी कामयाबी हितां जे ॾुतरियल तबिके ऐं इलाइक़े जे माण्हुनि जी ख़ुशहाली आहे। संदन इंतिख़ाबी निशान तारो आहे। तारे ते मुहर हणी मुख़लिस जो सबूत ॾींदा। पारां निसार अहमद राजड़ ऐं फयाज़ अहमद राजड़, तहलको खिप। पीर साहिब पागारे तरफ़ां नामज़द कयल उम्मीदवार PS 42 ते काज़ी शमसुद्दीन राजड़, NA 216 ते किशन चंद पारवाणे खे पंहिंजो क़ीमती वोट ॾेई कामयाबु कंदा। ऐं तव्हांखे यकीन थो ॾियारियां त ॿई उम्मीदवार अवाम जे बहितरी ऐं तरक़ीअ लाइ बहितर किरदारु अदा कंदा ऐं अवाम जी ख़िदमत कंदा। संदन इंतिख़ाबी निशान तारो आहे। तारे ते मुहर हणी सचाईअ जो सबूत ॾींदा। पारां फ़कीर पांधी राजड़ ऐं फ़कीर साबिर अली राजड़, तहलको खिपरो। नौजवान क़यादत तइलीम याफ़्ता PS 42 जे आज़ाद उम्मीदवार महमद अली पोहड़ खे पंहिंजो क़ीमती वोट ॾेई कामयाबु कंदा। हिकु हारी जे पुट जी कामयाबी तव्हां मज़लूम माण्हुनि जी कामयाबी आहे। इन सां ग़रीब माण्हुनि जा मसइला असेंबली जे ऐवान में आसानी सां हल थींदा। जंहिंजो इंतिख़ाबी निशान गुमलो आहे। पारां नदीम रज़ा जट ऐं खिपरो जी बाशऊर अवाम।